तसल्ली ॾियारण लाइ पंहिंजा नूरानी मलाइक उन्हें ना मोकिलींदो आहे। ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्लाह तख़ाफ़ू, तव्हीं को भी खौफ न करियो। अल्लाह जे वली के पंहिंजो तो खौफ न हूंदो आहे, बल्कि पंहिंजे मुतअल्लिक़नि जो, पंहिंजे मुरीदनि जो, पंहिंजे मुहिबनि जो हुन खे फ़िक्र हूंदो आहे त मुंहिंजे मुरीदनि जो छा थींदो, मुंहिंजे चाहण वारनि जो आख़िरत में छा थींदो। अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू, ऐं को भी हुज़ुन न करियो। वअबशिरू बिल जन्ना, ऐं तव्हांखे बिशारत आहे जन्नत जी, जंहिंसां तव्हांजो वाइदो कयो वियो आहे, जंहिंजो तव्हां सां वाइदो कयो वियो। ऐं जेका मूं तक़रीर जे इब्तिदा में अरबी अशार पढ़िया, वो अशार हुआ हज़रत ख्वाजा मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाहि अलैहि जा। ऐं मखदूम साहब जी शख्सियत खां हर कोई वाक़िफ़ आहे। मखदूम साहब पंहिंजे शेरनि में सुबुह जी हवा के पैगाम ॾेई रहिया आहिनि। पाण फरमाइनि था, अया नसीम सबा, ए सुबुह जी हवा, इन ज़ुरत रऊदतहू, जेकॾहिं तुंहिंजो ज़मीन तां घुमंदे फिरंदे मुंहिंजे